गॾह वात खोल। अरे बाबा वात खोल, वात खोल, मां चयो वात खोल। छो डॉक्टर साहब वात में वेंदेस छा? अरे चुप, तोखे कहिड़ी ख़बर डॉक्टर मां आहियां, तूं नहीं। चेकअप खां पोइ दिमाग़ जी चिणग जागी आ। तुंहिंजे राकेट ऐं धनु वारी परीअ जी बीमारी साॻी आ। पोइ डॉक्टर साहब हाणे छा थींदो? अञा छितो थींदो। तो वारो गॾह भितियुनि खे धक हणंदो ऐं ॻोठ जे सभिनी माण्हुनि खे चक हणंदो। भला डॉक्टर राकेट जी तबियत हिन खे 2 गुना सफ़ा बश्क थी वियो आ। तो वारे गॾह जो दिमाग़ सफ़ा खुश्क थी वियो आ। मतलब त बाबल वलू वारी हालत अथस। तू तो भौंक बंद कर। डॉक्टर साहब भला को ॾस को पंध को इलाज का खोराक। बाबा इश्क जो आखिरी इलाज मिलाप आहे। हिन जे अॻियां दारू दवा फिलाप आहे। कोशिश कयूं था तो सेठ धनु परी जो संग असा के दे त राकेट के परणायूं। इहो तहां जो मसलो आ त सेठ धनु के केड़ा वकड़ दींदो। मां वञा मुखे जे डोकर दींदो। डॉक्टर साहब तां जी भला फी घणी थींदी? मुजी फी सिर्फ 1000 थींदो, पर खुश थींदुस जे किरायो बि ॾींदो। चङो चङो, हाणे 1000 वठ ऐं ही 50 हाणे निकरण ई कर। इहे खिदमत जो मौक़ो बार-बार ॾींदा। अल्लाह कंदो तव्हांजा सभई जानवर बीमार थींदा। आमीन सुम्मा आमीन। ये चंबो ठोके हू पियो पिटे ऐं तोरी आमीन आमीन। हाणे कजे त छा कजे? इहो धनु मञीदो अलाए कोन। बाबल कीअं न मञंदो? हुन जी परी असां जे राकेट खां सवा पूरी थी वेंदी। राकेट जो त पिलो कयूं था। पहिरीं ने लालू ऐं लालीअ जो किस्सो ई ख़त्म करणो आहे। भलो कंहिंखे वणे न वणे पर विचां गिरो ज़रूर खणे। बाबल हिन मां गिरां खण। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।